बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाम तव्हांजो दोस्त साजिद मेमन ऐं अमीं ॾिसी रहिया आहियो असांजो पंहिंजो चैनल, तव्हांजो पंहिंजो चैनल जुस्तजू न्यूज़। ऐं नाज़रीन, अॼु मौजूदु आहियां गवर्नमेंट एलिमेंट्री कॉलेज में, जिथे SOPs तहत जेको सिलसिलो आहे कॉलेजनि जो, स्कूलनि जो ऐं यूनिवर्सिटी जो जेको सिलसिलो आहे उहो मरहलेवार शुरू थी वियो आहे। अॼु 17 सेप्टेम्बर जो ॾिहाड़ो आहे ऐं शागिर्दनि जो जेको अचण वञण जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू थी वियो आहे कॉलेजनि, स्कूलनि, यूनिवर्सिटीज़ में। अॼु असीं मौजूदु आहियूं हिते एलिमेंट्री कॉलेज में। हिते असीं मौजूदु तमामु शागिर्दनि खां, उस्तादनि खां उन जो मौक़े पुछंदासीं त जेको SOPs तहत जेको कॉलेजनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, मां उन्हनि खे कीअं था ॾिसो, केतिरो तालीम जो ज़ायन थी वियो आहे, केतिरो उन तालीम जो जेको अज़ालो आहे उहो केतिरे टाइम में थी सघंदो। अचो त उस्तादनि ऐं शागिर्दनि सां उन सां ॻाल्हायूं। जी नाज़रीन, असीं एलिमेंट्री कॉलेज जे प्रिंसिपल साईं मोहम्मद नवाज़ शेख साहब सां गॾु आहियूं ऐं साईं खां पुछंदासीं त जेको ही SOPs जो अमल करायो पियो वञे ऐं कॉलेज हिकिड़े 7 महीननि जे वॾे वक़्फ़े खां पोइ खुलिया आहिनि, साईं कीअं ॾिसे पियो ऐं इंतिज़ामिया कहिड़ा जेके आहिनि बहितर थिया आहिनि कॉलेज में? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। सभ खां पहिरीं तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां आया हो असां वटि। SOPs जे हवाले खां जेका असांजी गवर्नमेंट ऑप्शन ऐं स्कूल एजुकेशन लिटरेसी डिपार्टमेंट जेके SOPs असांखे मुतयन कया आहिनि या जेके असांखे रिटन में ॾिना विया आहिनि, अल्हम्दुलिल्लाह उन्हनि सभिनी ते असीं इम्प्लीमेंट कयूं पिया। न सिर्फ़ु मुंहिंजो फैकल्टी मेंबर्स या मैनुअल स्टाफ, इवन स्टूडेंट्स बि उन ते माना कारमंद आहिनि ऐं उहे उन ते पाबंद आहिनि ऐं उन ते अमल कनि पिया। ऐं कॉलेज जे हवाले खां अल्हम्दुलिल्लाह असीं तमामु सुठे नमूने सां कॉलेज खे पहिरियों ओपन थियण खां अॻु में सॼो वॉश कयोसीं। ओवरऑल कॉलेज, क्लासिस, कॉरिडोर, हर शइ खे बिल्कुलु डिटर्जेंट पाउडर सां वॉश कयो वियो। उन जा फर्श वग़ैरह सभु चङे तरीक़े सां वॉश कया विया। तमामु घणी जेका ताक़ीद कई वई आहे उहा खाइण पीअण वारे आइटम्स ते माना ताक़ीद कई वई आहे त हिक ॿिए सां शेयर न कनि ऐं उहे लॉन में या किथे बि पाण में गॾिजी न वेहनि। घटि में घटि 6 फुट जो जेको आहे डिस्टेंस आहे उहो पंहिंजी सोशल गैदरिंग में माना मेंटेन कनि। अच्छा सर, जेको ही 7 महीननि जो जेको टाइम पीरियड रहियो, कॉलेज बंदि रहिया, स्कूल बंदि रहिया, उनमें जेकी ॿारनि जी तालीम ज़ाया थी आहे, ऐं हाणे तव्हांजी कॉलेज पारां जेको इहे फ़ैसिलो कयो वियो आहे त 3 ॾिहाड़ा गर्ल्स जा क्लास हलंदा ऐं 3 ॾिहाड़ा बॉयज़ जा क्लास हलंदा, उन्हनि में छा उन्हनि जी तालीम जो अज़ालो थी सघंदो ऐं उनमें टाइम जेकी तालीम आहे उनजी कवर थी सघंदी? पहिरीं ॻाल्हि त जेतिरो अर्सो कॉलेज बंदि रहिया, ज़ाहिर आहे हुकूमती इक़दाम इन करे खयां वेंदा आहिनि त जीअं आवाम खे फ़ाइदो थिए ऐं आवाम जे फ़ाइदे में ई कॉलेज या उन खां अलावा जॾहिं इदारा बंदि हुया त असांजी फैकल्टी ऑनलाइन क्लास वरिता ऐं उन ऑनलाइन क्लासनि मोस्टली उन्हनि पंहिंजो जेको सिलेबस आहे उहो कंप्लीट करायो ऐं उन जा जेके नताइज आया उहे तमामु सुठा आया। मूं फीडबैक वरितो ॿारनि खां, गर्ल्स खां, बॉयज़ खां, जंहिंमें उहे मुकमिल तरह सां सेटिस्फाइड हुया। उन्हनि रिटन में मैसेज बि कया। जॾहिं असांजा इदारा खुलिया त ज़ाहिर आहे टाइम पीरियड लिमिटेड आहे ऐं 15 सेप्टेम्बर खां वठी वेंदे 30 डिसंबर ताईं असांखे 3.5 महीना आहिनि। उन में असां जेका स्ट्रेटजी प्लान कई आहे त पहिरियां 3 ॾींहं गर्ल्स ऐं बाद वारा 3 ॾींहं बॉयज़ अचनि, त उन में असां सिलेबस खे इन तरीक़े सां मेंटेन कयो आहे त सिलेबस काफ़ी हद ताईं कवर थी वञे। पर गवर्नमेंट बि जेको आहे उन में लिखियो आहे त जेको सिलेबस आहे उहो तव्हां शार्ट करे सघो था टाइम जे हवाले खां। सो तंहिं हूंदे बि असां हथल वसी कोशिशि कंदासीं त नियर अबाउट 80% 90% सां सिलेबस कवर करे वञूं ऐं जेके फैकल्टी मेंबर्स आहिनि, टीचर साहिब आहिनि, उहे कमिटेड आहिनि ऐं मोटिवेटेड आहिनि त पंहिंजे सिलेबस खे कंप्लीट कनि, क्लास रेगुलर बेसिस ते कंटिन्यू करे। बाबा हिकिड़ो जेको नुक़सानु थींदो आहे, इहो नुक़सानु जेको आहे एजुकेशन में ई न आयो, तक़रीबन इंटरनेशनल तौर ते सभई बिज़नेस में बि आया। हर फील्ड, हर शोबे में तमामु घणो नुक़सानु थियो आहे, लेकिन सभिनीनि खां वधीक जेको नुक़सानु थियो उहो असांजी एजुकेशन में नुक़सानु थियो आहे। ऐं हिन जे करे जेको टाइम बर्बादु थींदो आहे या गुज़री वेंदो आहे उहो वापसि मोटी न ईंदो आहे। असां बीइंग अ टीचर्स, बीइंग फैकल्टी मेंबर्स, असांजी इहा कोशिशि आहे जेको बि स्टूडेंट जो गैप थी वियो आहे, घणी शयूं मिसप्लेस थी वई आहिनि, उन्हनि खां घणा शयूं रहिजी विया आहिनि, टॉपिक को प्रोमोट थियो आहे, हाणे उहो टाइम त असां वापसि नथा आणे सघूं, लेकिन असांजी इहा कोशिशि आहे त हिन लिमिटेड टाइम में असां वधि में वधि पंहिंजे स्टूडेंट्स खे जेको बि कुझु रहिजी वियो आहे ऐं जेको हाणे पढ़ाए रहिया आहियूं उन सां गॾु उहो कवर कराए वञूं। लेकिन हे आहे त हिन में तमामु डिफ़िकल्टी थींदी आहे, छा जेका वर्किंग आवर्स असांखे लिमिटेड मिलियल आहिनि, हुन खां अलावा कार्बेट असांजी जेकी आहे 95 कोरोना ख़तमु न थी आहे, उहा गॾु गॾु हले थी।
हुन जे मुताबिक़ असांखे जेका बि क्लासिस या पंहिंजो एजुकेशन जो सिस्टम हलायूं था उहो SOP जे मद्देनज़र रखी असांखे हलाइणो थो पए। त हिन जेका इनशाअल्लाह असां कोशिशि इहा ई आहे त मैक्ज़िमम पंहिंजो सिलेबस वग़ैरह कवर करायूं, जेकी बि स्टडी रहिजी वई आहे उहा कवर करायूं। लेकिन इहे नथा चई सघूं था फुलफिल कंप्लीटली कराईंदासीं, लेकिन असां पंहिंजी ट्राई अवर बेस्ट त उहा शइ कंप्लीटली थिए ऐं सक्सेसफुली तरीक़े खां स्टूडेंट्स हुन खां बेनिफिट वठनि इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा नालो आहे भाउ? आकिब हुसैन नालो आहे। आखिर भी जेको 7 महीना या 8 महीना जेको लॉकडाउन जो सिलसिलो रहियो जंहिंमें तालीम मुतासिर थी आहे, हाणे जेके 3 ॾिहाड़ा कॉलेज खुली आहे ऐं 3 ॾिहाड़ा बॉइज़ जे लाइ मतिलबु हाफ आहे, त गर्ल्स 3 ॾिहाड़ा अचनि 3 ॾिहाड़ा बॉइज़ अचनि, इन में तव्हांजी तालीम जो अज़ालो थी सघंदो? जी हा, बिल्कुलु। इहो त हाणे आला हुकाम जो जेको आहे सो फ़ैसिलो आहे, उन ते असांखे अमल करिणो पवंदो जीअं स्टूडेंट जी मतिलबु हिकिड़ी हेल्प थी सघे। तव्हां आखिर कीअं ॾिठो पहिरें ॾींहं ते SOPs जो जेको अमल उन ते आहे कि शागिर्द कनि पिया या इंतिज़ामिया जी तरफ़ां हुन कीअं ॾिसो पिया? शागिर्दनि जी तरफ़ां त ॾिठो वञे त सभई छोकिरा जेके बि आहिनि, स्टूडेंट जेके बि आहिनि, उहे मास्क वग़ैरह पाए आया आहिनि। पंहिंजे हिसाब सां उहे पंहिंजे SOPs ते अमल करे आया आहिनि। जीअं उन्हनि खे इन्फॉर्म कयो वियो त भाउ मास्क वग़ैरह तव्हांखे पाए अचिणो आहे। पर कॉलेज में जेको ॾिठो वियो त हुते डिस्टेंस वग़ैरह रखण जी को बि मतिलबु अहिड़ी प्लेस न आहे जिते डिस्टेंस रखियो वञे। जीअं तव्हां ॾिठो त कॉलेज में क्लास जीअं हलिया त हुते उअं ई स्टूडेंट वेठा हुया जीअं पहिरियां वेहंदा हुया। अच्छा, आखिर भी जेको सोशल मीडिया ते या समाजी राब्तनि वारी जेकी वेबसाइट आहिनि उन्हनि ते जेको ऑनलाइन सिलसिलो रहियो तालीम खे पढ़ाइण जो या क्लासिस हलाइण जो, उनखे अव्हां कीअं था ॾिसो? शागिर्दनि ते अमल कयो, उन मां कुझु पढ़ाए सघिया? जी हा, बिल्कुलु। असांजे शागिर्दनि त कोशिशूं कयूं पंहिंजियूं त असां कुझु न कुझु लाभ हासिलु करे सघूं, पर असांखे शायदि उन मां कुझु बि लाभ हासिलु न थियो। छो त इन में व्हाट्सएप ते असांजा क्लासिस ऑनलाइन वरिता विया। एलिमेंट्री कॉलेज जा जेको आहे सो जेको बि हुयो कमु उहो व्हाट्सएप ते पियो मिले असां सभिनी स्टूडेंट खे। उन जे करे कोई बि स्टूडेंट सही तरह पढ़ी न पियो सघे ऐं कुझु स्टूडेंट्स अहिड़ा हुया जंहिं वटि इंटरनेट सिस्टम पंहिंजो न हुयो, जंहिंजे करे कुझु बि असांखे फ़ाइदो न थियो आहे। त ऑनलाइन सिस्टम हलियो असांजो या न हलियो, उन सां असांखे कोई बि फ़र्क़ु न पियो आहे। वालेकुम सर। छा नालो आहे दादा? साईं महताब आहे कलोड़ो। महताब, कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक सर। अच्छा, पहिरियों ॾियारो आहे कॉलेज जो, सभ खां पहिरियां तव्हांखे लख लख मुबारक हुजनि जेकी तालीम जो सिलसिलो शुरू थियो आहे घणे टाइम खां पोइ। अच्छा, कीअं ॾिसो पिया SOPs ते? साईं तक़रीबन 2020 जे शुरूआति में जेको मार्च महीने खां असांजूं कॉलेज बंदि थी वियूं, उनखे तक़रीबन 7 महीना गुज़री विया आहिनि। उन विच में तमामु घणो असांजो नुक़सानु थियो शागिर्दनि जो, न सिर्फ़ु स्कूलनि जो ऐं यूनिवर्सिटियुनि जो, पर तमामु जेके बि तालीमी इदारा आहे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। पर हाणे शर्त इहो आहे शागिर्दनि खे जेको ही कॉलेज खुली मिलिया आहिनि SOPs तहत, हिन वक़्तु शागिर्दनि खे घुरिजे त इन मां भरपूर फ़ाइदो वठनि, SOPs ते अमल कनि ऐं उन सां गॾु अगरि जेकी कॉलेज इंतिज़ामिया आहे, यूनिवर्सिटी इंतिज़ामिया आहे, उन सां वधि खां वधि ताउन कनि। जेके बि SOPs लागू कया विया आहिनि उन ते अमल दरामद कनि। उन हवाले सां असांजो जेको प्रिंसिपल साहिबु आहे मोहम्मद नवाज़ शेख, उन तमामु बहितर इंतज़ाम कया आहिनि। SOPs ते तमामु घणो ख़्यालु रखे थो। सोशल डिस्टेंस हुजे या सैनिटाइज़र वग़ैरह जो हुजे, तमामु सुठो ख़्यालु रखे वञे। असांखे उमेदु आहे त शागिर्दनि खे भरपूर कवर करे वठंदा। अच्छा, हे 3 ॾिहाड़ा जेके शागिर्द अचनि पिया ऐं 3 ॾिहाड़ा जेके गर्ल्स अचनि पियूं, जेको सिलसिलो आहे 3 ॾिहाड़ा बॉइज़ जा आहिनि 3 ॾिहाड़ा गर्ल्स जा आहिनि, उन में तव्हां कीअं ॾिसो था त जेको आहे सो तालीम जो जेको हिकु त 7 महीननि जो ज़ाया थी चुको आहे, छा 3 ॾिहाड़नि में हफ़्ते जे 3 ॾिहाड़नि में उनजो टाइम जो ऐं उन में तालीम जो अज़ालो थी सघंदो? जी, इन में असां इंतिज़ाम सां राब्तो कयोसीं त इन हवाले सां त तव्हां 3 ॾींहं छोकिरियुनि जा रखिया आहिनि, 3 ॾींहं छोकिरनि जा रखिया आहिनि। उन्हनि जो इहो चवणु हो त असां वटि फैकल्टी जी खोट आहे, क्लासिस जी खोट आहे, टीचर्स जी खोट आहे। उन हवाले खां इहो हिकिड़ो ऑप्शन आहे त माना शागिर्दनि खे डिस्टेंस ईअं रखी सघिजे त कुझु क्लासिस अलॻि अलॻि करे उनखे हलाए वञे। इन खां अलावा को उन वटि चारो न हो, हुननि हिकिड़ी पंहिंजी जेको माना इहे जेके वसीलनि जी खोट आहे उन सां बि कयो आहे। पर हाणे शागिर्दनि ते आहे त उन कीअं था कवर कनि। वालेकुम अस्सलाम। छा नालो आहे? खलीलुल्लाह। जी खलीलुल्लाह, इहो ॿुधायो त जेको तालीम जो पढ़ाइण जो जेको ऑनलाइन सिलसिलो रहियो उन में छा तालीम तव्हां पढ़ाए सघियो? 7 महीननि में खां बाद ई कॉलेज खुली आहे, कीअं था ॾिसो SOPs जो अमल ऐं जेको ऑनलाइन क्लासिस रहियो जेको सिलसिलो रहियो उनखे बि कीअं था ॾिसो? सर मेन मसइलो इहो आहे त ऑनलाइन क्लासिस त असां ईअं सम्झो त हलिया ई न, छाजे करे असांजो व्हाट्सअप हिकिड़ो ग्रुप आहे, उन में बसि थिंग्स शेयर पियूं कयूं वञनि, टॉपिक्स मोकिलिया पिया वञनि, ॿियो त अहिड़ो का बि शइ हली कोन। 7 ई महीना घर में वांदा वेठा हुआसीं, को बि माना सहूलियत न हुई, न ऑनलाइन क्लास हलियो न छा। बाक़ी SOPs त हिते बसि मास्क पहिरियल आहे हर कंहिंखे, बाक़ी त अहिड़ी काई बि शइ कोन्हे का। मसइलो इहो आहे त असां आया हुआसीं, एडमिशन जीअं थी असां माना फस्ट ईयर आहे हिते, असांजी जीअं एडमिशन थी उनखां पोइ महीनो खनि क्लासिस हलिया, उहे बि ईअं हलिया त कंहिं ॾींहुं ॿुधूं पिया त कहिड़ो टीचर काॾे वियल आहे, कहिड़ो टीचर काॾे वियल आहे, क्लासिस परफेक्ट हलिया ई न। उनखां बाद में कोविड जे करे हिते असांखे मोकलियूं थी वियूं ऐं हाणे जंहिं महिल आया आहियूं त हाणे बि इहा ई थो ॿुधायो वञे त केरु टीचर आहे कोई आहे कोन्हे को। हिन महिल बि असां वांदा ॿाहिरि ई बीठा आहियूं। अस्सलाम। अदा छा नालो आहे? रहमान अली। जी रहमान, छा ॾिसो पिया SOPs ते अमल थियो आहे न थियो आहे? कॉलेज काफ़ी टाइम खां पोइ खुली आहे। अदा SOP ते अमल माना हिन वक़्तु त असां को बि नथा ॾिसूं,
बहरहाल माना मास्क प्रोवाइड आहिनि असां वटि ऐं वाटर जी माना सर्जन जी चयो आहे असांखे त घरां खणी अचो SOP ते अमल करण लाइ तव्हां माना पाण महिनत कयो थोरी ऐं मास्क पाए अचो घरां माना पंहिंजो वाटर वग़ैरह खणी अचो हिते का शेयर शइ न कयो हिक ॿिए सां। अस्सलाम सर, हा छा नालो आहे? मोहम्मद असलम खुआवर सर। जी मोहम्मद असलम, इहो ॿुधायो असांखे त जेको ही कॉलेज खुली आहे ऐं 3 ॼणा बॉयज़ अचनि 3 ॼणा गर्ल्स अचनि, छा जेको तालीम हेॾो ज़्यान थी चुको आहे ऐं 3 ॾींहंनि में वरी तालीम जो जेको ज़्यान कयो पंहिंजे 3 ॼणा 4 ॼणा हफ़्ते जा मोकल, हिनखे कीअं ॾिसो था? पहिरियां त इहो त अवल त मुबारक हुजे, ज़्यान न आहे। पहिरियां ऑनलाइन क्लासिस हुया, घर में रुॻो मोबाइलनि ते ॾिसूं पिया, हाणे माशाल्लाह 3 ॾींहं क्लास था हलनि था। बाक़ी SOPs ते अमल करिणो आहे। थैंक्स। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़ ऐं असांजे फेसबुक पेज जुस्तजू न्यूज़ खे लाइक करणु न विसारींदा।